एनएफटी बंद थी वई, एनएफटी बंद थी वई। अरे बरकत तू ते केलन में छा थो करे? अरे तू कीअं बा हिते? मां त ईअं आयुसि। अरे यार ॻाल्हि ॿुधायां कंहिंसां कजांइ न। ॿुधा ॿुधा। मां बाबा जा पैसा 2 लाख रुपया एनएफटी ते लॻाया हुआ। हा बाबा खे चयुमि ईद जे 3 ॾींहं ते विदड्रा थींदा, पोइ अॼु न थिया आहिनि। छो? मां लिखंदो त उतां बाबा मूंखे ॻोल्हे पियो, मां हिते 3 ॾींहं थियो आहे केलनि में सुतो पियो आहियां हिते। हाँ यार ख़ुदा खे मंझाई ॾिसे बाबा तो ॿुधाए, बाबा खे न ॿुधाइजां। ठीक आहे, न ॿुधाईंदो। मां हिते वेठो आहियां, जेसि ताईं विदड्रा न थींदा तेसि ताईं मां घर न वेंदुमि। अच्छा हो तो महिरबानी कजांइ। अच्छा हाँ। ठीक है, मां वरी वञां थो, ख़ुदा खे ॿिए कंहिंखे न मोकिलिजांइ, वञां थो मां। ठीक है। एनएफटी बंद थी वई, वेठो